अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फ़ल्यज़हकू क़लीलन वल्यबकू कसीरा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूबा लिमन मलक नफ्सहु व वसिअ बैतहु व बका अला खतीअतिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे अल्लाह जे ख़ौफ़ में रोअण। अरबी में रोअण खे बुका चइबो आहे। पोइ जेके ॻोढ़ा अखियुनि मां निकिरंदा आहिनि उन्हनि ॻोढ़नि खे दम चइबो आहे। अरबी में रोअण खे बुका चइबो आहे ऐं जेके ॻोढ़ा अखियुनि मां निकिरंदा आहिनि उन खे दम चइबो आहे। इंसानु रोईंदो आहे त सतनि ॻाल्हियुनि मंझां का हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु हूंदी आहे। नंबर 1, या त रोईंदो ख़ुशीअ में, ख़ुशी मिली अथसि इन करे रोए थो। नंबर 2, या रोईंदो ग़म मिलियो अथसि उन करे रोईंदो। नंबर 3, या ख़ौफ़ थियो अथसि उन ख़ौफ़ में रोईंदो। नंबर 4, या ॾेखाव जे करे रोए थो, रियाकारी करे थो पियो उन करे रोए थो। नंबर 5, सूर आहे, तकलीफ़ आहे, उन तकलीफ़ जे करे रोईंदो। नंबर 6, शुक्राने जे तौर ते रोईंदो। ऐं नंबर 7, अल्लाह जे ख़ौफ़ में रोईंदो। रोअण जा 7 क़िस्म आहिनि। 7 ॻाल्हियुनि जे करे इंसानु रोए थो पियो। इन्हनि में महमूद अमल, अल्लाह खे प्यारो अमल उहो आहे जेको माण्हू अल्लाह जे ख़ौफ़ में रोए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बीबी हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां गॾिजी करे हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जे घर में आया। बीबी हफ्सा रज़ी अल्लाह अन्हा हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जी न्याणी हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी घरवारी ॿई मिली सिली करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं बीबी हफ्सा रज़ी अल्लाह अन्हा मिली सिली करे हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु वटि घर में आया। रात जो उते रहिया, हिकिड़े विहाणे ते सुता पिया। बीबी हफ्सा रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी पई, मुंहिंजी राति जो अचानक अखि खुली त मूं पंहिंजे विहाणे ते हथ हयो त विहाणो आलो आलो हुजे। मां उथी वेही रहियसि, ॾिसां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा आहिनि ऐं रोइनि पिया। ज़ारो क़तार अखियुनि मां ॻोढ़ा वहनि पिया। उहे ॻोढ़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा विहाणे ते किरनि पिया, जंहिंजे करे विहाणो आलो थी चुको हुयो। मूं अर्ज़ु कयो, मा यबकी कया रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अव्हांखे कहिड़ी शइ रोआरियो आहे? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त हफ्सा, ॿुधी नथी तुंहिंजो भाउ जेको आहे अब्दुल्ला बिन उमर, वो ॿाहिरि तहजुद पढ़े थो पियो। उन हाण हीअ आयत पढ़ी आहे,
कल्ला इन्नहुम अन रब्बिहिम यौमइज़िन लमहजूबून। क़यामत जे ॾींहुं कुझु अहिड़ा माण्हू बि हूंदा जो अल्लाह तबारक व तआला जे दीदार खां महरूम हूंदा। अल्लाह साईं उन्हनि खे पंहिंजो दीदार न कराईंदो, उन्हनि खे पर्दे में रखंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा आयत ॿुधी करे रोअणु शुरू कयो। हज़रत सोबान रज़ी अल्लाह ताला ने फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमाया, तूबा लिमन मलक नफ्सहु, ख़ुशख़बरी आहे उन माण्हू जे लाइ जे पंहिंजो पाण ते कंट्रोल कयो, पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल कयो। व वसिअ बैतहु, ऐं जे पंहिंजे घर खे कुशादो रखियो। व बका अला ख़तीअतिही, ऐं पंहिंजे गुनाहनि ते रुनो। इन माण्हू जे लाइ ख़ुशख़बरी आहे। पंहिंजा गुनाह यादि थियसि, उन यादगिरी खां बाद में हिन रोअणु शुरू कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमाया, हिन खे ख़ुशख़बरी हुजे, इहो माण्हू अल्लाह जो पसंदीदा बानो आहे। अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु दफ़े आया ऐं बयानु करणु फरमायो। मिंबर ते सवार थिया ऐं फरमायूं अल्लाह जी तारीफ़ कयूं। अल्लाह जी तारीफ़ करण खां बाद में फरमायूं, उरिस्तु अलैयल जन्नत वन्नार, अॼु मूंखे जन्नत बि ॾेखारी वई, जहन्नम बि ॾेखारी वई। फलम अरकल यौमि फिल ख़ैर वश्शर्रि, अॼु खां वधीक मूं अहिड़ो ख़ैर बि कोन ॾिठो, अहिड़ो शर बि कोन ॾिठो। जन्नत खां वधीक का ख़ैर जहिड़ी शइ कोन्हे ऐं जहन्नम खां वधीक का शर जहिड़ी शइ कोन्हे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अॼोके ॾींहुं जेको मूं ख़ैर ऐं शर ॾिठो, उन खां अॻे मूं कॾहिं बि कोन ॾिठो। वलौ तअलमून मा अअलमु, पोइ सहाबा किराम खे फरमायो, जेकॾहिं तव्हां ॼाणे वठो उहो जेको मां ॼाणियां थो पियो। लज़हिक्तुम क़लीलन वलबकैतुम कसीरा, पोइ तव्हां थोरो खिलो ऐं घणो रो। क़ाल, रावी फरमाए थो, फमा अता अला अस्हाब रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौमुन अशद्दु मिन्हु, सहाबा किराम जे मथां इहो जेतिरो सख़्तु ॾींहुं हो, इन खां वधीक सख़्तु ॾींहुं कोन हुयो। गत्तू रुऊसहुम वलहुम खनीन, सहाबा किराम पंहिंजे मथनि ते चादरूं विझी छॾियूं ऐं अंदरि सिसकियूं हुयूं ऐं रोअणु हुयो ऐं अल्लाह खे ॿाॾाइणु हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बयान खां बाद में सहाबा किराम जी इहा कैफ़ियत हुई। अल्लाह तव्हां ई असांखे बि अहिड़ो रोअणु नसीब फ़रमाए। अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, ऐनान इला तमस्सुहुमुन नार, ॿ अखियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे जहन्नम जी बाहि वेझो कोन ईंदी। नंबर 1, ऐनुन बकत मिन ख़शियतिल्लाह, हिकिड़ी उहा अखि जेका अल्लाह जे ख़ौफ़ में रुनी, उन खे बि जहन्नम वेझो कोन ईंदी। व ऐनुन बातत तहरुसु फी सबीलिल्लाह, ऐं मुजाहिद जेको राति जो चौकीदारी ॾिए थो पियो, उन चौकीदारी जे दरमियान में उहो जाॻे थो पियो, इन जाॻण वारी अखि खे बि अल्लाह तबारक व तआला जहन्नम खां महफ़ूज़ फ़रमाए थो। त ॿ अखियूं जहन्नम में कॾहिं बि दाख़िल न थींदियूं। ज़िक्र जुज़ जो आहे ऐं मुराद कुल आहे। सिर्फ़ु अखि ज़िक्र करे अल्लाह तबारक व तआला पूरो जिस्म मुराद वठे थो पियो, यानी ॿ अखियुनि वारा माण्हू जहन्नम में दाख़िल न थींदा। हिकिड़ो जेको ख़ौफ़ ख़ुदा में रोए थो पियो, ॿियो जिहाद फ़ी सबीलिल्लाह जे अंदरि राति जो चौकीदारी ॾिए थो। रोअणु अल्लाह खे पसंदि छो आहे? रोअणु अल्लाह खे इन करे पसंदि आहे जो अल्लाह जो अर्श किथे आहे? 7 आसमाननि खां मथे आहे। अल्लाह जी कुर्सी बि 7 आसमाननि खां मथे आहे। ऐं मथे जेके फ़रिश्ता आहिनि न, उन्हनि में रोअणु कोन्हे। उहो रोअणु हिते ज़मीन वारनि वटि रोअणु आहे। फ़रिश्ता रोईंदा न आहिनि,
उन्हनि खे ख़ौफ़ त पंहिंजी जॻह ते आहे, ख़शियत इलाही त पंहिंजी जॻह ते आहे, पर रोईंदा न आहिनि। ज़मीन ते अची रोअनि त उहा ॿी ॻाल्हि आहे, पर आसमान ते जेके फ़रिश्ता आहिनि उहे रोईंदा न आहिनि। हिते अलाह जो बानो जॾहिं रोए थो पियो त इहा मथे वारनि जे लाइ इम्पोर्टेंट शइ आहे। तॾहिं अलाह तबारक व तआला खे इहा इंतिहाई महबूब आहे, जो परे खां जेका शइ ईंदी आहे उहा तव्हां असांखे महबूब हूंदी आहे। ॿाहिरि मुल्क मां का शइ अचे थी पई त असां फ़ख़्रिया वठंदा आहियूं ऐं माण्हुनि खे ॿुधाईंदा आहियूं त फलाणे मुल्क जी शइ आहे, फलाणे मुल्क जी शइ आहे। अहिड़े ई नमूने सां ॻोढ़ा जेके आहिनि हिते ज़मीन वारा ॻाढ़ीनि था पिया, लाहिनि था पिया, अखियुनि मां किराइनि था पिया, हीअ मथी मख़लूक ॻोढ़ा न आहे ॻाढ़ींदी। जॾहिं ॻोढ़ा अलाह जी दरबार में पेश थियनि था त अलाह खे इंतिहाई घणा महबूब हूंदा। अच्छा, रोअण में हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे। कॾहिं माण्हू राति जो उथे, तौफ़ीक़ मिले थी, न त ॾींहं जो उथे, वज़ू करे अलाह खे साम्हूं रोए, ॿ रकात नफ़िल पढ़ी रोए, ज़िक्र करे रोए, तिलावत कंदे रोए। इन रोअण जो जेको मज़ो आहे न, इहो हिते माण्हू वठी सघे थो पियो। जन्नत में बि रोअण कोन हूंदो। उहो मज़ो जेको रोअण जो आहे, इहो दुनिया में ताईं असां हासिलु करे सघूं था पिया। ख़ौफ़ ख़ुदा में रोअणु, आख़िरत खे यादि करे रोअणु, पंहिंजे गुनाहनि खे यादि करे रोअणु, इहो रोअण में जेको मज़ो आहे, इन मज़े जी लज़त ताईं असां हिते दुनिया में वठी सघूं था। आख़िरत में इहो जन्नत जे अंदरि हूंदो ई कोन। माण्हू खे उते सभु नेमतूं मिली सघनि थियूं पियूं, पर हीउ जेको रोअणु आहे उहा नेमत उते कोन मिलंदी। इहा लज़त सिर्फ़ु दुनिया में मिलंदी, आख़िरत में कोन हूंदी। उते ख़ुशियूं ख़ुशियूं हूंदियूं जन्नत जे अंदरि। हिकिड़ो मज़ूब हूंदो हो, चवंदो हो, घुमंदे फिरंदे रस्ते में चवंदो, अलाह 4 शयूं मूं वटि अहिड़ियूं आहिनि जेके तुंहिंजे ख़ज़ाननि में न आहिनि, तो वटि न आहिनि, उहे मूं वटि आहिनि। अलाह 4 शयूं अहिड़ियूं आहिनि जेके मूं वटि आहिनि, अलाह तुंहिंजे ख़ज़ाननि में तो वटि न आहिनि। तूं रब ऐं अहकमुल हाकिमीन ऐं काइनात जो ख़ालिक़ ऐं मालिक ऐं राज़िक़ ऐं, पर 4 शयूं मूं वटि अहिड़ियूं आहिनि जेके तो वटि बि कोन्हनि मालिक। माण्हू परेशान थींदा, भई कहिड़ी ॻाल्हि थो करे। 4 शयूं अहिड़ियूं आहिनि जेके इन वटि आहिनि, अलाह वटि न आहिनि। कहिड़ियूं शयूं आहिनि? हिन जी इहा सदा हूंदी हुई, इहा पुकार हूंदी, अलाह 4 शयूं मूं वटि अहिड़ियूं आहिनि जेके तो वटि तुंहिंजे ख़ज़ाननि में न आहिनि। हिकिड़े माण्हू हुनखे पकिड़े पुछियो, तो वटि कहिड़ियूं शयूं आहिनि जेके अलाह वटि न आहिनि? पोइ हुन ॿुधायो 4 शयूं जेके मूं वटि आहिनि उहे अलाह वटि न आहिनि। नंबर 1, नेस्ती, ख़तमु थियणु। अलाह जी ज़ात हस्ती आहे, हमेशह रहण वारी ज़ात आहे। अलाह वटि उहा नेस्ती न आहे, मूं वटि नेस्ती आहे। नंबर 2, मूंखे हाजत ऐं ज़रूरत थींदी आहे, अलाह हाजतुनि ऐं ज़रूरतुनि खां पाक आहे। नंबर 3, मां उज़र पेश कंदो आहियां, अलाह वटि उज़र माज़रत आहे ई कोन। ऐं नंबर 4, मां ख़ता कंदो आहियां, अलाह ख़ताउनि खां पाक आहे। इहे 4 अलाह अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मूं वटि आहिनि, पर अलाह तुंहिंजे ख़ज़ाननि में तो वटि न आहिनि। सो तव्हां असां वटि ख़ताऊं आहिनि, उज़र माज़रत आहे, ॾुख दर्द ग़म ऐं हस्ती ऐं नेस्ती ऐं ख़तमु थियणु आहे। हिते अलाह खे रोई करे राज़ी करणु घुरिजे। हिकिड़ो आहे चशम, हिकिड़ो आहे चश्मा। अखि खे चइबो आहे चशम फ़ारसी में, ऐं चश्मो जेको पहाड़नि मां निकिरे पाणी, उनखे बि चश्मो चइबो आहे। आइन उन अरबी में ॿिन्ही खे आइन चइबो आहे। अख खे बि आइन चइबो आहे, उन चश्मे खे बि आइन चइबो आहे। पर चश्मे मां जेको पाणी निकिरंदो, असां उनखे पाणी चवंदासीं। अखियुनि मां जेको पाणी निकिरंदो, असां उनखे ॻोढ़ो चवंदासीं, आंसू चवंदासीं। चश्मे मां जेको पाणी निकिरंदो, उहो पाणी दुनिया जे गुलशन खे, बाग़नि खे बहार आणे छॾींदो, उनखे आबाद कंदो। अखि मां जेको ॻोढ़ो निकिरंदो, उहो दिलि जी दुनिया खे आबाद करे छॾींदो। चश्मे मां जेको पाणी निकिरंदो, उहो पाणी ज़ाहिरी गंदगी खे साफ़ करे छॾींदो आहे,
अख मां जेको पाणी निकिरे थो पियो उहो दिलि जी गंदगी, बातिनी गंदगी खे पाक करे छॾींदो आहे। चश्मे मां जेको पाणी निकिरे थो उहो दुनियावी बाहि खे विसाणे छॾे थो पियो, ऐं अखियुनि मां जेको पाणी निकिरे थो पियो उहो जहन्नम जी बाहि खे विसाणे छॾे थो पियो। सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला फरमाए, इब्राहिम पंहिंजी दिलि खे साफ़ कंदो कर। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए, अल्लाह दिलि ताईं पाणी पुॼे ई कोन थो, मां दिलि खे कीअं साफ़ कयां? अल्लाह तबारक व तआला फरमायो, इब्राहिम हे दुनियावी पाणी सां न, तुंहिंजे अखियुनि मां जेको ॻोढ़ो किरे थो पियो न, इहो ॻोढ़ो तुंहिंजी दिलि खे साफ़ कंदो। तूं अखियुनि मां ॻोढ़ा वहाईंदो वञ, तुंहिंजी दिलि बिल्कुलु साफ़ थींदी वेंदी। इहे अखियुनि जा ॻोढ़ा एतिरा क़ीमती आहिनि, एतिरा क़ीमती आहिनि जो जहन्नम जी बाहि खे बि विसाणे छॾनि था ऐं दिलनि खे बि मुअत्तर ऐं पाक ऐं साफ़ करे छॾनि था। इधर निकले उधर उनको ख़बर हो, कोई आंसू तो ऐसा मोतबर हो। अल्लाह असांखे हिकु दफ़ो ई रोअण ॾेई छॾे जेको मोतबर हुजे, अल्लाह वटि क़बूल हुजे। हिकु दफ़ो ई जेकॾहिं असांजो अहिड़ो रोअण अची वियो त अल्लाह साईं बारगाह में क़बूल करे छॾियो त असांजे लाइ निजात जे लाइ उहो हिकु दफ़ो ई रोअण काफ़ी आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइंदा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, ला यलिजु नार रजुलुन बका मिन खशियतिल्लाहि हत्ता यऊद लबन फि ज़रअ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, जहिड़े नमूने सां ॾुधल खीर वापसि थणनि में कोन वेंदो आहे, अहिड़े ई नमूने सां, इहा नामुमकिन ॻाल्हि आहे, अहिड़े ई नमूने सां जेको ख़ौफ़ ख़ुदा में रोए थो पियो त उनजो जहन्नम में वञणु नामुमकिन आहे। एॾी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकीन दयानी ॾियारी आहे जो मिसाल हिन में फरमायो त तव्हां खीर ॾोहो वरी वापसि थणनि में दाख़िल नथा करे सघो, जीअं इहा ॻाल्हि नामुमकिन आहे, अहिड़े ई नमूने सां जेको माण्हू अल्लाह जे ख़ौफ़ में रोए थो पियो उहो जहन्नम में वञे नामुमकिन आहे। अबू उमामा रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, लैस शैउन अहब्बु इलल्लाहि मिन क़तरतैन औ असरैन। अल्लाह तबारक व तआला खे ॿ कतरा ऐं ॿ निशान महबूब आहिनि। कतरतु मिन दुमूइन फी खशियतिल्लाहि, अल्लाह जे ख़ौफ़ में जेको ॻोढ़ो वहे थो पियो, इहो कतरो अल्लाह खे महबूब आहे। वक़तरतु दम तुहरकु फी सबीलिल्लाह, ऐं मुजाहिद अल्लाह जे रस्ते में जिहाद करे थो पियो, पोइ हुनखे धकु लॻे थो पियो, पोइ हुनजो रत जो कतरो किरे थो पियो, इहो रत जो कतरो बि अल्लाह खे महबूब आहे। अम्मल असरान, ऐं ॿ निशान कहिड़ा? फरमाया फ़असरुन फी सबीलिल्लाह, अल्लाह जे रस्ते में जेको धकु लॻे थो पियो, इहो निशान थी पियो। जिहाद फी सबीलिल्लाह में धकु लॻो, निशान थी पियो, इहो निशान अल्लाह खे महबूब आहे। व असरुन फी फरीज़तिन मिन फ़राइज़िल्लाह, ऐं ॿियो अल्लाह जे फ़राइज़ अदा कंदे जेको निशान थी पए थो पियो, निमाज़ पढ़ंदे गोॾनि ते निशान थी पवंदो आहे, पेर में निशान थी पवंदो आहे, मथे में निशान थी पवंदो आहे, इहे निशान बि अल्लाह तबारक व तआला खे महबूब आहिनि। ॿ कतरा महबूब आहिनि, ॿ निशान महबूब आहिनि। कतरो अखियुनि मां ॻोढ़ो वहे थो बि महबूब आहे, जिहाद फी सबीलिल्लाह में रत जो कतरो किरे थो अल्लाह खे महबूब आहे, ऐं ॿ निशान उहे महबूब आहिनि जिस्म ते जिहाद फी सबीलिल्लाह में धकु लॻो, उहो धकु बि अल्लाह खे महबूब आहे, ऐं नमाज़ अदा कंदे जेके जिस्म ते निशान थियनि था पिया, इहे निशान बि अल्लाह खे महबूब आहिनि। अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, मन ज़कर अल्लाह फ़फ़ाज़त ऐनाहु मिन ख़शियतिल्लाहि हत्ता युसीबल अर्ज़ मिन दुमूइही लम युअज़्ज़िबहु अल्लाहु तआला यौमल क़ियामह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, जी अल्लाह खे यादि कयो, पोइ हुनजी अखियुनि मां ॻोढ़ा वही आया, ख़ौफ़ ख़ुदा में ॻोढ़ा वही आयसि, हत्ता के उहो किरंदे ॻोढ़ो किरंदे रुख़सार ते आयो, रुख़सार तां ॾाढ़ी ते आयसि, ॾाढ़ी खां हेठि ज़मीन ते किरियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, लम युअज़्ज़िबहु अल्लाहु तआला यौमल क़ियामह, अल्लाह से क़यामत में इनखे अज़ाब न ॾींदो।
ज़ैद बिन अरकम रज़ी अल्लाह ताला जन फरमाइनि था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा फरमाया क़ाल रजुलुन या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिमत्तक़िन नार। हिकिड़ो माण्हू आयो, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो अमल कजे त माण्हू जहन्नम खां महफ़ूज़ थी वञे। साईं अहिड़ो अमल ॿुधाए छॾियो जो मां जहन्नम खां आज़ादु थी वञा, निजात मिली वञे, मां जहन्नम में न वञा। टू दी पॉइंट सवाल कई, बसि हेॾे होॾे मूंखे तकलीफ़ न करणी पए, जहन्नम खां निजात मिली वञे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन छा फरमायो क़ाल बिदुमूइ ऐनैक, तूं पंहिंजे अखियुनि जे ॻोढ़नि जे ज़रिए सां जहन्नम खां निजात हासिल करे सघीं थो। फ़इन ऐनन बकत मिन ख़शियतिल्लाहि तआला ला तमस्सुहा अन्नार। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने छा फरमायो जेकॾहिं अखि मां ॻोढ़ो वहे थो पियो अल्लाह जे ख़ौफ़ में, त अल्लाह जे ख़ौफ़ जे करे इन ॻोढ़े वहण जे करे अल्लाह साईं जहन्नम खां निजात अता फ़रमाए। अच्छा, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो मजमो हुजे, उन मजमे में रोइण वारी का हिकिड़ी अखि हुजे ऐं अल्लाह खे पसंदि अची वञे, उन हिकिड़ी अख जे एवज़ में अल्लाह साईं सॼे मजमे जी मग़फ़िरत फ़रमाए छॾींदो आहे। नज़र रहमतुल्लाह फरमाए तो मां इग़रक़त ऐना अब्दिन मिन ख़शियतिल्लाहि इल्ला हर्रमल्लाहु जसदहा अलन नारी। फरमाए जेका अख अल्लाह जे ख़ौफ़ में रुनी, अल्लाह साईं उन जे जिस्म खे जहन्नम खां निजात अता फरमाए छॾींदो। फ़इन फ़ाज़त अला ख़द्दिही लम यहरक वजहहु क़तरुन वला ज़िल्लतुन। जेकॾहिं उहो अखियुनि जो ॻोढ़ो अची रुख़सारनि ते किरियो, ॻलनि ते किरियो, त अल्लाह साईं इन चेहरे खे कॾहिं बि ज़लील ऐं ख़्वार कोन कंदो। वलो अन अब्दन बका फ़ी उम्मतिन मिनल उममी, जेकॾहिं को अल्लाह जो बानो के इज्तिमा में रुनो, घणनि कसीर बाननि में को हिकिड़ो रुनो, लनजल्लाहु बिबुकाइ ज़ालिकल अब्दि तिलकल उम्मतु मिनन नारि। अल्लाह तबारक व तआला सॼे मजमे जी निजात अता फ़रमाईंदो, जहन्नम खां आज़ादु फ़रमाए छॾींदो। वमा मिन अमलिन इल्ला लहू वज़नुन व सवाबुन। हर अमल जो को न को वज़न हूंदो आहे, को न को सवाब हूंदो आहे। इल्ला दमअ, सिवाइ अल्लाह जे ख़ौफ़ में रोइण वारे अखियुनि ऐं ॻोढ़नि जो को बि वज़न कोन्हे, उनजो को बि सवाब कोन्हे। बाक़ी माण्हुनि जे इत्मिनान जे लाइ नबी साईं फरमायो फ़इन्नहा तुत्फ़िउ बुहूरम मिनन नार। बेशक जहन्नम जो हिकिड़ो वॾो समुंड हुजे, उन समुंड खे हिकिड़ो क़तरो बिल्कुलु साड़े ख़तमु करे छॾींदो, विसाए छॾींदो। कुझु माण्हुनि खे खिलण जी घणी आदत हूंदी आहे, हर वक़्तु खिलण, हर वक़्तु खिलण, हर वक़्तु खिलण खे शरीयत मुतहरा पसंदि नथी करे। ताजुब जी ॻाल्हि हुजे त माण्हू खिले, पर हर वक़्तु खिलण ऐं टहक लॻाए खिलण, एॾो ज़ोर सां खिलण जो केतिरो ई परे परे ताईं आवाज़ु वञे, इहो पसंदीदा अमल न आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु दफ़े गुज़रनि पिया के रस्ते तां, त कुझु नौजवाननि खे ॾिठो, उहे खिलनि पिया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे फरमायो त उज़कुरू ज़िक्र हादिमिल लज़्ज़ात, लज़्ज़तुनि खे ख़तमु करण वारी शइ खे यादि कयो, मौत खे यादि कयो। खिलणु ख़तमु थी वेंदो मुंहिंजो। ॿिए ॾींहुं आया, वरी बि ॾिठो, साॻिया बीठा हुजनि, वरी खिलनि पिया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो कसरतु ज़िहके तुमीतुल क़ल्ब। जेको माण्हू घणो खिलंदो न, दिलि मरी वेंदो, हुनजो मुर्दा थी वेंदो, उन ते नसीहत ख़ैर जी ॻाल्हि असर ई कोन कंदी। पोइ फरमायो मन ज़हिक लिशबाबिही बका लिहरमिही। जेको जवानी ते ख़ुशि थींदो, खिलंदो, उहो पोड़प में रोईंदो, पोड़प जे करे रोईंदो। और मन ज़हिक लिगनाहो बका लिफ़क्रिही। जेको पंहिंजी मालदारी ते ख़ुशि थींदो ऐं मालदारी ते खिलंदो,
उहो फ़क़्र ऐं फ़क़ीरी ऐं परेशानी ऐं गुरबत में अची करे मुब्तला थींदो, उन ते रोईंदो। वमन ज़हिक लिहयातिही बका लिमौतिही, ऐं जेको पंहिंजी ज़िंदगी ते ख़ुशि थींदो उहो मौत जे लाइ रोईंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, क़यामत जे ॾींहुं 3 अखियूं कोन रोईंदियूं। नफ़्सी नफ़्सी हूंदी, माण्हू पिया भॼंदा, हिक ॿिए खां परे पिया थींदा, माइट मिट दोस्त अहबाब सभु पिया परे भॼंदा। उन ॾींहं में 3 माण्हू अहिड़ा हूंदा, 3 क़िस्म जा माण्हू अहिड़ा हूंदा जेके रोईंदा कोन, परेशान न थींदा। नंबर 1, जेको दुनिया में ख़ौफ़ ख़ुदा में रुनो, क़यामत जे ॾींहुं उनखे रोइणु कोन ईंदो, उहो ख़ुशि हूंदो। नंबर 2, अल्लाह जिन शयुनि खां मना कयो, इन्हनि खे न ॾिसो, ग़ैर मुहर्रम खे न ॾिसो, उन्हनि खां बचियो रहियो, इहो माण्हू बि क़यामत जे ॾींहुं, इहा अखि बि क़यामत जे ॾींहुं न रोईंदी। ऐं नंबर 3, जेको मुजाहिद फ़ी सबीलिल्लाह राति जो जाॻंदो, इहा अखि बि क़यामत जे ॾींहुं कोन रोईंदी। इहे 3 क़िस्मनि जूं अखियूं, या 3 क़िस्मनि जे अखियुनि वारा माण्हू क़यामत जे ॾींहुं न रोईंदा, बाक़ी माण्हू रोईंदा। कॾहिं कॾहिं माण्हू कोशिशि कंदो आहे रोअण जी, पर रोअणु कोन ईंदो आहे। उनजी वजह छा आहे? वजह आहे दिलि जो मज़बूत थी वञे, दिलि जो पत्थर थी वञणु, हाणे रोअणु कोन ईंदो। कहिड़ी ॻाल्हियुनि जे करे दिलि पत्थर थी वेंदो आहे? नंबर 1, बग़ैर ताजुब जे खिलण वारो माण्हू, इन जो दिलि मज़बूत ऐं पत्थर थी वेंदो। खिल जी ॻाल्हि कोन्हे, पियो टहिकॾे पियो खिले, पियो टहिकॾे। नंबर 2, बग़ैर बुख जे खाइण वारो माण्हू, इन जो बि दिलि पत्थर जो थी वेंदो। ऐं नंबर 3, बग़ैर ज़रूरत ते ॻाल्हियूं करण वारो, इन जो बि दिलि मज़बूत थी वेंदो। पोइ अहिड़े माण्हू खे रोअणु कोन ईंदो। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि था, मन इस्तताअ मिनकुम यबका फलयबकी, जेके रोअणु अचे थो पियो तो रोए, अल्लाह जे साम्हूं गिड़गिड़ाए। वमन लम यस्तति फलयतबाके, जेके रोअणु नथो अचे न, त भला रोअण जहिड़ो मुंहुं ठाहे, अल्लाह साईं इन ते बि मग़फ़िरत अता फ़रमाए छॾींदो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जन हिकु दफ़े क़ुरान शरीफ़ जी तिलावत जे लाइ वेठा, तिलावत कंदे कंदे आया यौम यक़ूमुन नासु लिरब्बिल आलमीन, इन आयत ते पहुता, जंहिं ॾींहुं माण्हू अल्लाह जे साम्हूं बीहंदा। इन आयत ते पहुता रोअणु शुरू कयो। एतिरो रोना, एतिरो रोना, एतिरो रोना जो बेहोश थी करे किरी पिया। अबू सुलेमान दारानी मुहद्दिस गुज़रिया, वो फरमाए तो अव्विदु अयुनकुमुल बका व क़ुलूबकुमुत तफ़क्कुर, पंहिंजी अखियुनि खे रोअण जो आदी बणाए छॾियो ऐं पंहिंजी दिलि खे ग़ौर फ़िक्र करण जो आदी बणायो। तफ़क्कुर फ़िल ख़ल्क़, अल्लाह जी मख़लूक़ में सोचो, इन जो आदी बणायो। पंहिंजी दिलनि खे रोअण जो, अखियुनि खे आदी बणायो ऐं दिलनि खे ग़ौर फ़िक्र करण जो आदी बणायो। श्री सिक्ती रहमतुल्लाह अलैह हिकु दफ़े वाज़ फरमाए पियो, त वाज़ जे दरमियान में फरमायो, अजबल लिज़ईफ़िन यासी क़विया, ताजुब आहे उन माण्हू जे लाइ जेको कमज़ोर आहे पर नाफ़रमानी करे थो, उन अल्लाह जी जेको ताक़तवर आहे। कमज़ोर बानो ताक़तवर अल्लाह जी नाफ़रमानी करे थो, इन जे मथां ताजुब आहे। मजमे जे अंदरि हिकिड़ो नौजवान वेठो, उहो नौजवान शहज़ादो हुयो ऐं उन जा कुझु ख़ादिम बि हुन सां गॾु हुया ऐं आला पोशाक उनखे पातल हुई। उहो मजमे मां उथी करे हलियो हुयो। ॿिए ॾींहं ते वरी आयो ऐं अची करे चवणु लॻो, साईं कल्ह तव्हां जुमिलो चयो हो, पर ॿिए ॾींहं ते आयो त हाणे माण्हू बि गॾु कोन, ऐं पोशाक बि लाया आयो, जेका अमीराना शाही पोशाक उहा बि लाया। सादो सूदो थी करे अची करे साईं वटि वेठो, साईं कल्ह तव्हां हिकिड़ो जुमिलो चयो, इहो मूंखे सम्झायो त सही। अजबल लिज़ईफ़िन यासी क़विया, कमज़ोर जे मथां ताजुब आहे, ताक़तवर जी नाफ़रमानी थो करे, छा मतिलबु आहे हिन जो? फरमाया हिन जो मतिलबु इहो आहे त इंसान कमज़ोर आहे ऐं नाफ़रमानी ताक़तवर रब अल्लाह तबारक व तआला जी करे थो।
ताजुब जी त ॻाल्हि आहे ई आहे। उन नौजवान रोअणु शुरू कयो, रोईंदो रहियो रोईंदो रहियो रोईंदो रहियो रोईंदो रहियो रोईंदो रहियो। थोरी देरि खां पोइ जंहिंमहिल तबियत बहाल थियसि, पोइ फरमायईं साईं अॼु खां पोइ मां को बि गुनाह जो कमु कोन कंदुसि। ईअं चई करे उथी हले वियो। माण्हुनि पोइ उनखे कॾहिं बि खिलंदे कोन ॾिठो उन नौजवान खे। इन जुमिले उनजे मथां एॾो असरु कयो जो उन खिलण ई छॾे ॾिनो। हिकिड़ी अजीब रिवायत ऐं दिलि ॾारींदड़ रिवायत हदीस मुबारका में अचे थो, जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आया। अचण सां फरमाइण लॻा, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, क़यामत जी होलनाकी हेॾी ख़तरनाक आहे, एॾी ख़तरनाक आहे, हेॾी ख़तरनाक आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रोअणु शुरू करे छॾियो। पर जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम क़यामत जूं होलनाकियूं बयानु कंदो पियो वञे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जिब्रील छा अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी मग़फ़िरत न आहे फरमाए छॾी? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जो ख़ौफ़ ॿुधी करे पाण परेशान थी विया। फरमाए छा अल्लाह साईं मुंहिंजी मग़फ़िरत न आहे फरमाए छॾी? जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, साईं क़यामत एॾी दिलि दहलाईंदड़ हूंदी, एॾी दिलि दहलाईंदड़ हूंदी जो जॾहिं माण्हू मग़फ़िरत थियल बि उते पुॼंदो न त उहो बि परेशान थी वेंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रोईंदा ई रहिया। क़यामत खे यादि करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा हालत हुई। यकीनन बख़्शायल आहे, ये जन्नत जो बाग़ तयारी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ थियो आहे। पर एॾो पिया रोइनि, एॾो पिया रोइनि, एॾो पिया रोइनि। अल्लाह ताईं असांखे बि इहो रोअणु नसीब फरमाए। हिकु दफ़े जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम आयो ऐं काबतुल्लाह जे ग़िलाफ़ खे पकड़े करे रोअणु शुरू कई। अल्लाह खे ॿाॾाइणु शुरू कई। फरमाइण लॻो, इलाही वया सय्यदी ला तुग़य्यिर इस्मी वला तुबद्दिल जिस्मी। अल्लाह मुंहिंजो नालो बि तब्दील न कजां, अल्लाह मुंहिंजे जिस्म खे बि तब्दील न कजां। ॿाॾाए पियो अल्लाह खे, ॿाॾाए पियो अल्लाह खे, ॿाॾाए पियो, गिड़गिड़ाए पियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, जिब्रील छो परेशान आहीं एॾो? फरमाया, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां अल्लाह खां दुआ घुरां थो, अल्लाह मुंहिंजो नालो बि तब्दील न कजां, अल्लाह मुंहिंजे जिस्म खे बि तब्दील न कजां। फरमाए छो? फरमाए इन करे जो अल्लाह जे महबूबाननि मंझां हिकिड़ो महबूबानो इहो शैतान बि हो जंहिंजो नालो अज़ाज़ील हुयो। हाणे उहो मलऊन थी वियो, अल्लाह से हुन नालो तब्दील करे छॾियो, शैतान करे छॾियईंसि। ऐं हुनजे जिस्म बि तब्दील थी वियो, फ़रिश्तनि वारो जिस्म हो हुनजो, शैतान वारो जिस्म हुनखे अता थी वियो। अल्लाह से हुनजो नालो बि तब्दील करे छॾियो, हुनजो जिस्म बि तब्दील करे छॾियो। मां अल्लाह खां डिॼां थो पियो, अल्लाह मुंहिंजो नालो बि तब्दील न कजां, अल्लाह मुंहिंजो जिस्म बि तब्दील न कजां। हालांकि फ़रिश्तनि खे त जहन्नम जो में विझणु त मुमकिन ई कोन्हे। उहो बि रोए पियो त अल्लाह महफ़ूज़ फरमाइजे। क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो, जेके हिसाब ॾियण वारा आहिनि, अचो हिसाब लॻायो। उते जिथे गुनाहगार वेंदा, सियाहकार वेंदा, उन लाइन में तव्हां असांजो बि नालो हूंदो। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो, वक़िफ़ूहुम इन्नहुम मसऊलून, इनखे बीहारियो, इन खां सवाल कयो वेंदो। दुनिया में त अच्छा कपिड़ा पाए करे हलंदो, चेहरे ते ॾाढ़ी बि सवारे छॾियईं, मथे ते टोपी ऐं पटको बि पाईंदो हुयो, पर इन जा पसे पर्दा जेके गुनाह इहे या इन खे ख़बर आहिनि या मां अल्लाह खे ख़बर आहिनि। अचो त इन खां सवाल कयूं, इन खां सवाल कयो वेंदो। वक़िफ़ूहुम इन्नहुम मसऊलून, अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो, इन खे बीहारियो त इन खां सवाल कयूं। तू
तूं लिकी लिकी करे जेके गुनाह कंदे हैं माण्हू त न ॾिसंदा, हा मां अल्लाह तबारक व तआला उहे गुनाह ॾिसंदोसि। हिन गुनाह जो मूंखे जवाबु ॾे, हिन गुनाह जो मूंखे जवाबु ॾे। तूं माशिरे जे अंदरि मोतबर माण्हू सम्झो वेंदे हैं, वॾेरो सम्झो वेंदे हैं, सरदार सम्झो वेंदे हैं, ख़ानदान में वॾी इज़त जी निगाह सां ॾिठो वेंदे हैं, पर तूं माण्हुनि जे साम्हूं त अहिड़ो हैं, पसे पर्दा तूं अहिड़ो न हुए। तुंहिंजा ही गुनाह आहिनि, वक़िफ़ूहुम इनखे बीहारियोसि, इन्नहुम मसऊलून इन खां सवाल कयो वेंदो। मुंहिंजा भाइरो दोस्तो बुज़ुर्ग, जॾहिं असां हिन दुनिया में रोई करे अल्लाह खे ॿाॾाईंदासीं, रोई करे अल्लाह खे राज़ी कंदासीं, क़यामत जहिड़ी जॾहिं उते सवाल जो टाइम ईंदो त उते अल्लाह तबारक व तआला असांखे न बीहारींदो। जॾहिं हिते न रुना हूंदासीं, अल्लाह खां माफ़ी न घुरी हूंदीसीं, अल्लाह असांखे बीहारींदो, फरमाईंदो सवाल हीअ आहे, जवाबु ॾियो। उते पोइ उते रोअण खां अलावा ॿियो को असां वटि जवाबु कोन हूंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह तबारक व तआला हिकिड़े बाने खे सॾु कंदो। उहो बानो जॾहिं हाज़िर थींदो, अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो हिन बाने जो हिसाबु वरितो वञे। जॾहिं हुन जो हिसाबु वरितो वेंदो त अल्लाह साईं फ़ैसिलो फरमाईंदो त हिन जा गुनाह घणा आहिनि, लिहाज़ा हिनखे जहन्नम में मोकिलियो वञे। जॾहिं जहन्नम जे लाइ हुनखे मोकिलियो वेंदो त उते अल्लाह तबारक व तआला जो हिकिड़ो अजीब सिफ़ारिशी पैदा थींदो, हिकिड़ो अजीब सिफ़ारिशी ईंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि सिफ़ारिश कंदा, हाफ़िज़ बि सिफ़ारिश कंदा, आलिम बि सिफ़ारिश कंदा, नेक ऐं साले माण्हू बि सिफ़ारिश कंदा, पर हीउ अजीब सिफ़ारिशी हूंदो जेको अल्लाह जी दरबार में ईंदो। उहो सिफ़ारिशी केरु हूंदो? इहो तव्हां ई असांजे अखियुनि जो ॻोढ़ो हूंदो। उहो अॻियां अल्लाह जी दरबार में पेश थींदो, चवंदो इलाहल आलमीन, हे बानो वाक़ई में गुनाहगार हुयो, ख़ताकार हुयो, सियाकार हुयो। हिन जी गुनाहनि जा जेके दफ़्तर आहिनि इहे कारा लॻा पिया आहिनि, भरा पिया आहिनि, नेकी वारा दफ़्तर बिल्कुलु अच्छा लॻा पिया आहिनि, को बि नेकी जो अमल हिन वटि कोन्हे। पर अल्लाह मां सिफ़ारिश कयां थो, हिकु दफ़ो ख़ौफ़ ख़ुदा में ई रुनो हो, तुंहिंजी यादि में रुनो हो, क़यामत खे यादि करे रुनो हो, जन्नत ऐं जहन्नम खे यादि करे रुनो हो, अज़ाब क़ब्र खे यादि करे रुनो हो। मुंहिंजा अल्लाह, मां हिन जी अखियुनि मां निकिरी आयुसि, मां ॻोढ़ो आहियां, मां आंसू आहियां, अल्लाह मां सिफ़ारिश कयां थो पियो, करीम अल्लाह मुंहिंजी सिफ़ारिश खे क़बूल फरमा, हिन बाने जे लाइ मग़फ़िरत जो ऐलान फरमा। अल्लाह तबारक व तआला जिते पैगंबरनि जूं सिफ़ारिशूं क़बूल फरमाईंदो, हाफ़िज़नि जूं फरमाईंदो, आलिमनि जूं फरमाईंदो, सालिहीन जी फरमाईंदो, उते गॾो गॾु अल्लाह तबारक व तआला हिन अख जे ॻोढ़े जी बि सिफ़ारिश क़बूल फरमाईंदो। अल्लाह साईं फरमाईंदो, जिब्रील ऐलान करे छॾ, हिन अख जे ॻोढ़े जे एवज़ में मां अल्लाह तबारक व तआला हिन बाने खे जहन्नम खां निजात ॾेई करे जन्नत अता फरमाया थो पियो। अख जो ॻोढ़ो जेको हिकिड़ो कतरो निकिरंदो, इहो क़यामत में असांजी तव्हांजी सिफ़ारिश कंदो, ऐं हिन सिफ़ारिश जे एवज़ में अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे जन्नत